अस्सलाम वालेकुम दोस्तों, उदासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे फ्री प्यारनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी। दोस्तों, तव्हां ॾिठो त चाकर ख़ान खे कीअं ज़लीलो ख़्वार करे थो बार बार अकबर ख़ान, ऐं चाकर ख़ान बि पंहिंजे वादे ते क़ाइमु बीठो आहे, मरण तरण लुॾण ॿधण लाइ बि तयारु आहे। लेकिन अकबर ख़ान हिन खे कोन मारींदो। उन ख़बर आहे जिन इज़त जो फालूदो थी चुको आहे, अञा रहियल खयल कसर आहे उहे पूरी कंदासीं। तव्हां ॾिठो त कीअं हाणे दिलावर बि धमकी ॾेई अकबर ख़ान खे मंसूर ख़ान जे साम्हूं छा क़दम खणंदो। दोस्तों, उहो मिड़ई थाका मुका कंदो थोरा घणा, लेकिन सावण जे लाइ बि मुसीबतूं अचण वारियूं आहिनि। इहा सावण जेकी पग पाती आहे ऐं दिलावर ख़ान सां इहो जेको मिलियल आहे मुराद, इहो ॿिन्ही धुरनि खे विढ़ाइण जी कोशिशि कंदो, शैतानगिरी करे पंहिंजा पैसा गॾु कंदो। ऐं जो भाउ शेरल इन खे रोके रहियो आहे बार बार, छो त शेरल सचो ऐं सिधो माण्हू आहे ऐं हू मुराद डिमफुल उहो हरामी आहे। अहिड़े हिसाब सां हू पंहिंजी जेको आहे शैतानी कंदो, हीउ जेको आहे इन खे रोकण जी कोशिशि कंदो। ऐं शेरल चवंदो त न, ॻोठनि जो रतु न वहे। ऐं सांवल बि इहो ई चाहे थो, हिते रुंडो अहिड़ी शैतानी कंदो जीअं फ़ैसिलो जी भञ कड़ी थिए त ऐं सांवल पंहिंजा ट्रपड़ बि खापाए अकबर ख़ान खे पैसा भरे ॾिए।